हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कश्मीर जे यूसी मसवाला में ज़िमनी काउंसिल मेंबर जी ख़ाली सीट ते इलेक्शंस पीपल्स पार्टी उम्मीदवार रमज़ान मज़ारी ऐं SUP जो अलाह ॾिनो कलवड़ विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। कुल 10 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कई वयूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। कश्मीर मां ख़बर आहे जिथे यूसी मसवाला में ज़िले काउंसिल मेंबर जी ख़ाली सीट ते चूंड थी रही आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार रमज़ान मज़ारी ऐं SUP जे अलाह ॾिनो कलवड़ विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। कुल 10 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कई वयूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। कश्मीर मां ख़बर आहे जिथे यूसी मसवाला में ज़िले काउंसिल मेंबर जी ख़ाली सीट ते इलेक्शन थी रही आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार रमज़ान मज़ारी ऐं SUP जे अलाह ॾिनो कलवड़ विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। कुल 10 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कई वयूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। कश्मीर जे यूसी मसवाला में ज़िले काउंसिल मेंबर जी ख़ाली सीट ते इलेक्शन थी रही आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार रमज़ान मज़ारी ऐं SUP जे अलाह ॾिनो कलवड़ विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। कुल 10 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कई वयूं आहिनि जिथे सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि।